नादिन कंबरबे जो जाबलू इलाके में पुलिस जो ॾोहारियुनि खिलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जा केतिरा ई ठिकाना ड्राए पट कया विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर तुफैल चांडियो। जी तुफैल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सुनिला ही कंबर शहजाद कोट के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस ज़िले कंबर शहजाद कोट के दादू ज़िले के जाबलू पटन वारे इलाइक़नि में ॾोहारियुनि खिलाफ़ टारगेटेड ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। उन सिलसिले में पुलिस जेको आहे ॾोहारियुनि जे ठिकाननि ऐं घरनि खे जेको आहे क्रेन मशीन के ज़रिए ड्राए पट करे छॾियो आहे। एसएसपी कंबर शहजाद कोट साजिद अमीर सदज़ोई उन हवाले सां ॿुधायो आहे त अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणाइण जे लाइ जेको आहे खीरथर जे जाबलू पटीअ में पुलिस जी वॾी नफ़री मोकिले करे ॾोहारियुनि खिलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिंमें शाह गोदड़ियो वणदड़ी समेत भाजक वारा जेके जाबलू इलाइक़ा आहिनि उते जेको आहे पंहिंजो इहे ऑपरेशन शुरू कयो आहे। ऑपरेशन दौरान 7 खां 8 जेके शकी माण्हू आहिनि उन्हनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन्हनि खां पुछा ॻाछा वारो अमल शुरू आहे। उहे अणॼातल हंध ते मुंतक़िल कया विया आहिनि। जी तुफैल, जी महिरबानी।